नादरीन खबर शामिल क्यों पिया ब्यूरो चीफ सखर जी रिपोर्ट मुताबिक रोड़ी में अगूणे सूबाई वजीर सैयद अवैस कादर शाह जे हिदायतन ते सखर आल पाकिस्तान गुनिया इतिहाद पारां PPHI जे तावन सां रोड़ी जे इलाइक़े ॻोठ गोल अलीवाण डलो में मुफ़्त तिबी इमदादी कैंप लगाई वई, जंहिंमें कैंप में जनरल फिजिशियन माहिर डॉक्टरनि ॻोठाणनि जूं मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि जूं टेस्टूं करे मलेरिया बुखार खंघ गैस्ट्रो उल्टी चमड़ी ऐं ॿियनि बीमारियुनि जो मुफ़्त इलाज करे दवाऊं ॾिनियूं वयूं। मेडिकल कैंप में मर्द औरतनि तोड़े ॿारनि वॾे अंग में पहुची पंहिंजो तिबी मुआइनो करायो। उन मौक़े ते आल पाकिस्तान गुनिया इतिहाद सखर जे सदर मोहम्मद अशरफ गुनियो, फरहान अली गुनियो, अब्दुल वहाब गुनियो ऐं ॿियनि जो चवणु हो त सैयद अवैस कादर शाह हमेशा पंहिंजे तक जी आवाम जी बेलूस ख़िदमत कई आहे। बरसातनि खां पोइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खयो हो ऐं ॻोठाणनि जी मदद लाइ सैयद अवैस कादर शाह जे हिदायतनि ते मेडिकल कैंप क़ाइमु करे ग़रीबनि जा आंज ख़तमु करण जी कोशिश कई वई आहे। जल्द ई अखियुनि जी कैंप लॻाए मिसकीन माण्हुनि खे वधीक रिलीफ फराहम कयो वेंदो।